जाग्या जाग्या सिंधी जाग्या ही ज़मीनूं ये गिड़काईंदा पे वञनि भुगड़नि मुठ खपाईंदा पे वञनि असां कंहिं बि सूरत में इन क़िस्म जी गुंडागर्दी खे बर्दाश्त न कंदासीं। बहरिया टाउन पारां गडाब जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में चढ़ायूं करे ॻोठाणनि खे बेदख़ल करण, लंग बंद करण ऐं ॻोठाणनि ते वहशियाणे तशद्दुद तोड़े गिरफ़्तारियुनि ख़िलाफ़ अवामी राब्ता तहरीक इंडस क़ांगरैस तरफ़ां मताثر मुराद गबोल ॻोठ में रैली कढी मुज़ाहरा कया विया। उन मौक़े ते इंडस क़ांगरैस जे अॻवान मुस्तफ़ा सुमरो, मुश्ताक सरकी, अवामी राब्ता तहरीक जे अॻवाननि सरवर पलीजो, अमजिद पलीजो, तंज़ीला पलीजो, निखार भुट्टो, शानवाज़ कलमती ऐं ॿियनि अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल 5 सालनि खां वठी बहरिया टाउन जूं कहरी कारवायूं जारी आहिनि। ॻोठ ड्राहे ॻोठाणनि खे बेदख़ल कयो पियो वञे। ही ज़मीनूं ये गिड़काईंदा पे वञनि भुगड़नि मुठ खपाईंदा पे वञनि। अॼु DHA सिटी, बहरिया टाउन, कमांडर सिटी या ॿियूं जेके हिते जंहिं तरीक़े सां आबादियूं जेका विकिरो कई पई वञे ज़मीन, इहा सिंध सां नाजाइज़ी आहे। हाणे जेसिताईं क़ौमी क़यादत हिकु नथी थिए तेसिताईं रस्ता ठहंदा कोन। वरी जेकॾहिं अचूं था कानून वारे हिसाब में त चाचे मुराद जी पिटीशन हाई कोर्ट में दाख़िल आहे जंहिंमें 50 एकड़ जंहिं ते कब्ज़ो आहे साम्हूं 50 एकड़ ज़मीन ते उन ते स्टे ऑर्डर जारी आहे। स्टे जे बावजूदि उते कमु पियो हले। हाणे ही 150 एकड़ जेका बहरिया जी दीवार सां गॾु ज़मीन आहे इनखे जेको आहे कब्ज़ो करण जी ख़्वाब ॾिसे पियो, कोशिशूं करे पियो। इन में सिधी रीत जेको सिंध सरकार आहे उहा हिन मलक रियाज़ जी सहूलियतकारी जो किरदारु अदा करे पई। पुलिस जेका आहे उहा वंगारी आहे, अदालतुनि में केस आहिनि, कंटेम फाइल थियल आहिनि, पर उनजे बावजूदि बदमाशी ज़ोर शोर ते आहे। पूरा हमने एहतजाज करूं था, असां चाचा फैज़ सां गॾु आहियूं, हर हालत में असां चाचा फैज़ सां गॾु आहियूं। असीं हिन निटण उस में गर्मी में बि असीं भेणूं पंहिंजा ॿार बच्चा खणी आया आहियूं त असां कॾहिं बि ख़ामोश कोन रहंदासीं। असां कॾहिं बि चाचा फैज़ खे अकेलो कोन छॾींदासीं। असां अॼु बि चाचा फैज़ सां गॾु आहियूं ऐं सुभाणे बि गॾु रहंदासीं ऐं ईद खां पोइ असां वरी जेको पंहिंजो राय अमल छा आहे ऐं वधीक हिनखे अॻियां खणंदासीं। ही सिंध जो मामिलो आहे, तंहिंजे करे इन मामले ते असां सभिनी धुरियुनि खे अपील था करियूं त अचो हिन मामले खे ॾिसो, रुगो ॾिसो न बल्कि हिननि दोस्तनि सां हिननि माण्हुनि सां गॾु बीहणो आहे ऐं आख़िरी घड़ी ताईं असां गॾु बीहंदासीं। पीपी का कंडेम कयो मलिक रियाज़ खे त बाबा तूं हितूं कहिड़ो कमु कयो आहे? तूं परावनि ॻोठनि ते जेके 50 साल लीदनि, जेके 100 साल थी विया उन्हनि खे, उन्हनि ॻोठनि खे ठाहे रहियो आहे। छा वजह आहे? छा वजह आहे? सिंधी पुरमन आहियूं, इन जे करे वरी बि असां चऊं था त पीपी गवर्नमेंट खे त बेली सिंधियुनि जो साथ ॾियो। अवामी राब्ता तहरीक ईद खां पोइ इन जे ख़िलाफ़ सॼी सिंध में मुज़ाहरा कंदी, असां मुहिम हलाईंदासीं ऐं असां कंहिं बि सूरत में इन क़िस्म जी गुंडागर्दी खे बर्दाश्त न कंदासीं। ऐं असां अवामी राब्ता तहरीक ऐं सॼी सिंध अने असांजे ॻोठ जे माण्हुनि सां गॾु आहे, अॼु बि आहे ऐं सुभाणे बि रहंदा ऐं ईद खां पोइ वधीक अमल ठाहे असां हिन सॼी सिंध में हिन ॻाल्हि खे खणी वेंदासीं। उन्हनि चयो त बहरिया टाउन इसराइल जहिड़ियूं कारवायूं करे ॻोठाणनि सां फ़लस्तीनियनि जहिड़ो सलूक करे रही आहे। वजूद जी बका लाइ असांजी जदोजहद जारी रहंदी। उन्हनि चयो त ईद खां पोइ सॼी सिंध में राब्ता मुहिम करे सियासी समाजी धुरियनि, अदीबनि, दानिशवरनि ऐं साञावंदनि जो कठ घुराए जदोजहद तेज़ कई वेंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk